त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जा सहाबा इकराम इन सूमर जे रोज़े जो एहतमाम कंदा हुआ, पर छा उन्हनि सहाबा इकराम कंहिं बि हदीस में न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल जो हुकुम ॾिनो, न ताबईन इन ते अमल कयो, न तबा ताबईन इन अमल कयो, न उलमा इकराम, न फुक़हा इज़ाम, कंहिं बि इन ते अमल न कयो। 300 सालनि ताणी इन जो को ज़िक्र ई कोन्हे। उन खां पोइ इहा हिकिड़ी शइ ईजाद थिए थी त छा तव्हां इन खे दीन जो हिसो सम्झी सघो था? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में पाण जी पैदाइश वारे ॾींहुं ईद मल्हाइण कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबीना व सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद, हिन सवाल के सम्झण जे लाइ इहो ज़रूरी आहे त असीं कुझु बुनियादी शयूं, कुझु बुनियादी उसूल जेके आहिनि इस्लाम जा उहे सम्झूं त इहो सवाल सम्झणु असांजे लाइ आसान थी सघंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ही जेको दीन असांखे ॾिनो आहे इस्लाम, इहो दीन मुकमल दीन आहे, इन में का खोट कोन्हे। ऐं इन जी गवाही अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इन तरीक़े सां ॾिनी, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुम इस्लाम दीना। त अॼु जे ॾींहुं मूं दीन मुकमल करे छॾियो। हाणे मुकमल कंहिंखे चइबो आहे त जंहिंमें का खोट न हुजे, यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन दीन खे मुकमल कयो। व अतममतु अलैकुम निअमती, ऐं ही नेमत मूं तव्हां ते तमामु करे छॾी, ऐं आऊं इन ॻाल्हि ते राज़ी थियो त इस्लाम अव्हां जो दीन हुजे। हाणे रही ॻाल्हि इहा आहे त इस्लाम असल में आहे छा? असीं जे अहले सुन्नत वल जमात जे उलमा इकराम में उन्हनि उलमान जो मुतालो कयूं जिन उसूल लिखिया आहिनि त अहले सुन्नत वल जमात जा उसूल छा आहिनि। उनमें इमाम बरबहारी रहमहुल्लाह तआला फरमाइनि था शुरू में पंहिंजे किताब में, इल्म अन्नल इस्लाम सुन्नतुन व सुन्नतुल हियल इस्लाम वला यक़ूमु अहदुहुमा इल्ला बिल आखिर। इमाम बरबहारी रहमहुल्लाह तआला फरमाइनि था त इन ॻाल्हि खे ॼाणे वठो त इस्लाम दर हक़ीक़त में सुन्नत जो नालो आहे, ऐं सुन्नत दर हक़ीक़त में इस्लाम आहे, ऐं सुन्नत ऐं इस्लाम खे तई अलॻि नथा करे सघो। यानी दीन मुकमल आहे, ऐं दीन जेको कुझु आहे उहो ई आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ताईं पहुचायो। सहाबा इकराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेको दीन सिखिया ऐं जेको उहो दीन अॻिते मुंतक़िल कयो वियो, इहो ई दीन आहे, इन खां अलावा को ॿियो दीन कोन्हे। इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दीन खे महफ़ूज़ रखण जे लाइ कुझु अहिड़ा उसूल ॿुधाया जेके असांजे लाइ अॼु बुनियाद आहिनि। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सैयदा आयशा जी रिवायत खां त मन अहदस फी अमरिना हाज़ा मा लैसा मिन्हु फहुव रद्दुन, त हिन दीन में का बि शइ नई ईजाद जॾहिं कई वेंदी जेकी हिन दीन में न हुई, फहुव रद्दुन, उहा मरदूद आहे। हिकिड़ी ॿी रिवायत में मुस्लिम जी सैयदा आयशा फरमाइनि थियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अमिल अमलन, जंहिं इंसान को अहिड़ो अमल कयो, लैस अलैहि अमरुना फहुव रद्दुन, जंहिं अमल जो असां हुकुम न ॾिनो त उहा मरदूद आहे। तंहिं करे इस्लाम मुकमल आहे, इन में को नक़्स न आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जेकी आहे इहो इबादत आहे, छो त अल्लाह जो हुकुम आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असीं मोहब्बत कयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि इन ते वाज़े दलालत करे थी त जेको इंसान अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे माउ पीउ खां वधीक, पंहिंजनि औलाद खां ऐं हर शइ खां वधीक जेसिताणी महबूब नथो सम्झे, उहो माण्हू उनजो ईमान मुकमल न आहे। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी शइ ॿुधाए विया आहिनि उहा इबादत थी सघे थी पंहिंजे तरफ़ां ख़ुदि साख्ता, यानी आऊं पंहिंजे तरफ़ां का शइ ईजाद कयां, आऊं पंहिंजे तरफ़ां का इबादत जो तरीक़ो ईजाद कयां ऐं आऊं सम्झां त इहो दीन थो थी सघे, त इहो दीन नथो थी सघे। छो त दीन असांजी शरीयत मुतहरा जेकी आहे उहा मुकमल थी सघी आहे, ऐं शरीयत जो इख़्तियार सिर्फ़ु हिकु अल्लाह जी ज़ात खे आहे, ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आहे। सहाबा इकराम बि पंहिंजी तरफ़ां दीन
के ईजाद करण जो इख्तियार न पिया रखनि। इन ॻाल्हि खे इमाम दारुल हिजरा यानी इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि इन तरीक़े सां सम्झाइनि था त मन इब्तदअ फिल इस्लामी बिदअतन यरा हसनतन फ़क़द ज़अम अन मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ान रिसाला। फरमाइण लॻा त जेको माण्हू इहो तसवुरु करे थो त मूं हिन इस्लाम में का नई शइ अहिड़ी ईजाद कई जेकी इबादत जे तौर ते को माण्हू नई का शइ ईजाद करे ऐं इहो गुमान रखणु लॻे त इन में बुराई छा आहे, बल्कि हीअ त बहितरीनु आहे, हीअ तमामु सुठी शइ आहे। फ़क़त ज़अम अन मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ान रिसाला, इन तरीक़े सां इहो अमल पंहिंजे तरफ़ां ईजाद करे ॼण त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहो बहतान लॻायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नअूज़ु बिल्लाह मिन ज़ालिक रिसालत में ख़यानत कई आहे। ऐं दलील जे तौर ते इमाम मालिक फरमाइनि था इहा आयत जेकी मूं तव्हांजे साम्हूं पहिरियों तिलावत कई, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना, दीन त मुकम्मल थी चुकियो। ऐं फरमाइण लॻा मा लम यकुन यौम इदिन दीनन, जेकी इबादत या जेकी बि शइ अवी अॼु पंहिंजे तरफ़ां ईजाद कयो था, जेकी उन ज़माने में यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में दीन न हुई, उहो अॼु दीन नथी थी सघे। यानी दीन उहो ई आहे जेको अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जेको ॾेई विया इहो दीन। इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़ुतबनि में अक्सर इहा बयानु फरमाईंदा हुआ, व शर्रुल उमूरी मुहदसातुहा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त बदतरीन शइ जेकी आहे, बदतरीन ॻाल्हि उहा आहे त हिन दीन में का नई शइ ईजाद कयो। व शर्रुल उमूरी मुहदसातुहा, मुहदसात चइबो आहे के नई शइ खे ईजाद करणु, हदस चइबो आहे के नई शइ खे ईजाद करणु, यानी बदतरीन शइ इहा आहे त हिन दीन में का नई शइ ईजाद कई वञे। व कुल्लु मुहदसतिन बिदअ, ऐं हर जेकी नई शइ आहे, हर नई शइ बिदअत आहे। ऐं व कुल्लु बिदअतिन दलाला, ऐं हर नई शइ गुमराही आहे। इहो कोन चवनि त का शइ बिदअत हसन आहे ऐं का शइ जेकी आहे बिदअत जेकी आहे सही आहे, यानी का बुरी बिदअत आहे का सुठी बिदअत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सादिक़ुल मस्दूक़ जेके अफ़सहुल कलाम आहिनि, यानी बहितरीन ॻाल्हि कंदड़ आहिनि, अरबी ज़बान खे वधीक मां वधीक सम्झंदड़ आहिनि, उहे जॾहिं चवंदा कुल्लु बिदअतिन दलाला, यानी हर नई शइ हिन दीन में गुमराही आहे। यानी इहो इख़्तियार कंहिंखे ॾिनो ई कोन वियो त हिन दीन में का खोट पैदा करे या हिन दीन में जेकी आहे का नई शइ शामिल करे। त इन तरीक़े सां जेको अवां सवाल कयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत रखी इन ॾींहं खे मल्हाइण, रबीउल अवल में मौलूद जो ॾींहुं या ईद मिलाद नबी जो ॾींहुं मल्हाइण, इहो कीअं आहे? त इहो सवाल इन सॼे बुनियादी उसूलनि खे सम्झण खां पोइ इंसानु सम्झी सघे थो त छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी 23 साला ज़िंदगीअ में छा कंहिं हिकिड़े ॾींहं ते रबीउल अवल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॾींहुं मल्हायो आहे? पर जीअं त शेख ख़ालिद फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं पुछियो वियो त सूमर जे रोज़े जे बारे में, त पाण करीम सां फरमाए थो त इन रोज़े रखण जो, सूमर जे ॾींहुं हर सूमर ते रोज़े रखण जो मक़सदु ई इहो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुक्राने तौर ते त इन ॾींहं ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा कया विया, त ऐं इन ॾींहं ते अमाल अलाह वटि पेश थिया था वञनि त आऊं रोज़े जी हालत में हुजां शुक्राने तौर ते। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जा सहाबा किराम इन सूमर जे रोज़े जो एहतमाम कंदा हुआ, पर छा उन्हनि सहाबा किराम कंहिं बि हदीस में, तव्हां पाण इन हदीस जे ज़ख़ीरनि मां का हदीस हिकिड़ी अहिड़ी ॻोल्हे ॾेखारियो जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा, हालांकि उन्हनि वटि इहे ॾींहं मौजूदु हुआ, वसाइल मौजूदु हुआ, इहो कमु करे सघिया पिए, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि हा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं कहिड़ो आहे? ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदा हा, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम ॾियनि हा त बाबा हीअ विलादत जो ॾींहुं आहे, हिनखे तव्हां मल्हायो। 23 सालनि में इहो अमल कोन थियो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ सहाबा किराम जी जमात मौजूदु हुई, बहितरीन जमात मौजूदु हुई, जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ख़ैरुल क़ुरूनी क़र्नी, जेको बहितरीन ज़मानो आहे मुंहिंजो ज़मानो आहे, सुम्मल लज़ीना यलूनहुम सुम्मल लज़ीना यलूनहुम। 300 सालनि जी
जे ज़माननि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़किरो कयो आहे त इहो बहितरीनु ज़मानो आहे। इन्हनि 300 सालनि में न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल जो हुकुम ॾिनो, न सहाबा किराम कॾहिं इन बारे में पुछो, न उन्हनि इहो अमल कयो, न ताबईन इन ते अमल कयो, न तबा ताबईन इन अमल कयो, न उलमा किराम, न फ़ुक़हा इज़ाम, कंहिं बि इन ते अमल न कयो। 300 सालनि ताणी इन जो को ज़िक्र ई कोन्हे। उन खां पोइ इहा हिकिड़ी शइ ईजाद थिए थी त छा तव्हां इनखे दीन जो हिसो सम्झी सघो था? ये अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत दीन जो हिसो आहे, यानी इबादत आहे, त इन इबादत जो तरीक़ो बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजणु खपिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत इहो लाज़िम जुज़ आहे असांजो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत इन में को शक न आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक विलादत आहे। ऐं जंहिं ॾींहं ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया आहिनि, इहो मुबारक ॾींहुं आहे। पर इन ॾींहं खे इन तरीक़े सां मल्हाइणु जेको अॼु असांजे ज़माने में राइज आहे, जेको असीं ॾिसूं था, इहो सुन्नत मां साबित कोन्हे, बल्कि इहा बिदअत आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे असांखे सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।